नाज़रीन, अवामी नींद में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे क़ाज़ी अहमद में ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत पारां करोना वबा जे करे लागू कयल लॉकडाउन ऐं करोना SOP जी सूरतहाल जे मुआइने लाइ क़ाज़ी अहमद में असिस्टेंट कमिश्नर क़ाज़ी अहमद दादन खान लाशारी रेंजर्स आर्मी ऐं पुलिस समेत शहर जो मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं मेन रोड जो दौरो कयो। दुकानदार ऐं ग्राहकनि जी SOP जी जांच कई। दुकानदार उते मौजूद माण्हुनि खे मास्क पाइनि ऐं हिक ॿिए खां मुफ़ासिलो रखनि ताक़ीद कई है। इंतज़ामिया शहरनि खे चयो है त हिन वक़्तु सख़्त लॉकडाउन गैर ज़रूरी तौर घर खां ॿाहिरि न निकिरनि, जॾहिं त दौरे दौरान करोना लॉकडाउन जे करे पाबंदी पियल दुकाननि जी लिक छुप ऐं ज़ाहिरी तौर खुलियल हुजण ऐं कारोबार हलण ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो। असिस्टेंट कमिश्नर क़ाज़ी अहमद दादन खान लाशारी शाही बाज़ार ऐं ॿिनि मुख़्तलिफ़ बाज़ारनि में सभु दुकान सील करे छॾिया ऐं पंहिंजे लिखत में आर्डर जा पंफलेट दुकाननि ते लॻाए छॾिया। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर क़ाज़ी अहमद दादन खान लाशारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां करोना जे वधंदड़ मरीज़नि जे बचाव लाइ 9 मई खां 16 मई ताईं सख़्त लॉकडाउन करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।